जुमे नमाज खां पोइ दुआ घुरंदो आहे, फ़र्ज़ खां पोइ अल्लाह दुआ क़बूल करे छॾींदो आहे। पाण फरमायो त वरी जुमे जे ॾींहुं टियों वक़्तु क़बूलियत जो कहिड़ो आहे? मदीने जे मीर फरमायो त इहो वॾो टाइम आहे, टेपारी जी नमाज खां वठी सिजल थिए ताईं मोमिन जेका दुआ घुरे अल्लाह क़बूल करे छॾींदो आहे। असां मुस्लमान आहियूं, वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो अल्लाह साईं असांखे मिठे मोहम्मद जो उम्मती करे मुसलमान जे घर में पैदा करे ईमान वारी दौलत कलमो नसीब करायो। सब जमाती हथ मथे करे कलमो तो पढ़ी ॿुधायो, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माता सजी जमात के मुबारक तो ॾियां। ए कुरान ते मुंहिंजो हथ आहे हेॾे तक, ए कुरान ते हथ आहे। जंहिं कलमो पढ़ियो मां सैयद मुबारक तो ॾियांसि, उन जी अॼु जन्नत में अल्लाह दाख़िला पकी करे छॾी। तव्हां सभु जन्नती हो जेकॾहिं शिरक न कंदो, तव्हां सभु जन्नती हो। छो त जन्नत में वाणियो न वेंदो, ओड न वेंदो, भील न वेंदो, जन्नत में मुशरिक न वेंदो, बागड़ी न वेंदो। जे जन्नत आहे त हिन मुवहिद मुसलमान जी आहे। ॿेली दाख़िला थियल अथव, बस अल्लाह खे राज़ी कयो, अखि ॿूटो त रब तव्हांखे जन्नत जो दर खोले ॾे। पाण फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह मिफ्ताहुल जन्नह, ला इलाहा इल्लल्लाह जन्नत जी कुंजी आहे। नबी साईं फरमायो जंहिंखे कुंजी मिली आहे उहो ख़ुशि नसीब आहे। पर ॿेली इहा चाबी तुंहिंजी लस्सी थी, इन चाबीअ खे जेकॾहिं ॾंदा हणाइण थी त पोइ पंहिंजी दुनिया में चाबी ठाहे अचिजांइ। जीअं दुनिया जी चाबी ॾिठी अथव, उनखे कुझु ॾंदा हूंदा आहिनि, पोइ कुल्फ खुलंदो आहे, उहो न हुजनि त पोइ दर ई न खुले। अल्लाह फरमायो जंहिंखे जन्नत जी चाबी ठाहिणी आहे त पोइ जन्नत जी कुंजीअ जो पहिरों ॾंदो थी अस्सलात, नमाज़ पढ़ियूं अचिजांइ। हा, नमाज न पढ़ई त पोइ जन्नत जो दर न खुलंदई। मदीने जे मीर आमिना जे लाल मुंहिंजे साईं फरमायो त अल्लाह कुरान में फरमायो वा अक़िमिस सलात लिदुलूकि शम्स इला ग़सक़िल लैल व क़ुरआनल फज्र इन्न क़ुरआनल फज्र कान मशहूदा। चई दे न सुभान अल्लाह। पाण फरमायूं त जॾहिं सुबुह जी नमाज जो टाइम थींदो आहे, पेशमाम मस्जिद में नमाज पढ़ाईंदो आहे, आज़ान ॾियण वारो सुबुह जो सादिक महिल आज़ान ॾींदो आहे। आज़ान में चवंदो आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। थोरो मंत्र खे वधाएसि, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अल्लाह तुंहिंजे लाउड में बरकत करे, माॾे तवजो करना। चए थो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। ओ निंड करण वारा अल्लाह तोखे सॾु थो करे। रब तो चई पने आकिल मां मज़ूरी करे आए, पंहिंजी ज़मीन तो मज़ूरी करे आए, ऑफिसर तूं ड्यूटी करे आए, दुकानदार तूं शहर में सॼो ॾींहुं दुकान हलाए, तुंहिंजा जिस्म जा 7 उज़वा थकिजी पिया, रात जो घर ईंदो आ, सिज लथे खां पोइ मानी खाईंदो आ, तुझा बार तुझो बिस्तरो विछाईंदा। जॾहिं रात जो बिस्तरे ते सुम्हंदो आ, सॼी रात तुझी खट ते पहरो मां रब्बुल आलमीन ॾींदो आ। अबा तूं निंड कंदो आ, निंड में तुझा कननि जा सुराख खुलल, निंड में तुझा नक जा सुराख खुलल, निंड में कंहिंजो वात खुली वेंदो आ, निंड में कंहिंजूं अखियूं खुली वेंदियूं आहिनि। रब तो फरमाए मुंहिंजा बाना मां हिकु हिकु माण्हूअ जी खट ते शहन शहन मलाइकनि जा पहरा ॼाणाईंदो आ। 18,000 मखलूक के निंड कराईंदो आ, मां निंड जे झटके को भी पाक आ। चे तो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। चो सुभान अल्लाह। ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम लहु मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि। अल्लाहु अकबर। मंज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। मूसा नबी तो जे अल्लाह तू निंड न कंदो आ। अल्लाह फरमाए मूसा निंड त छा, पर मां निंड जे झटके को भी पाक आ।
ये मुंहिंजा रब मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। चई नथो मञे छा? अलाह मञा थो पर अखियुनि सां इहो मंज़र ॾेखार त तूं कीअं निंड न कंदो आहे। अलाह चयसि ठीकु आहे मूसा तूं पंहिंजे हथ में दिलो पाणीअ जो खण, हे तक मां ॾे। ईअं दिलो पाणीअ जो मटु भरे मूसा नबी हथ में खणी बीठो आहे। सुबुह थी वियो, मंझंदि थी वई, राति थी वई। हज़रत मूसा नबी तो जे मौला हाणे त वेहां थकिजी पियो आहे। अलाह फरमाए न बीह वञा। रात जा 12 थी विया। मूसा नबी इंसान हो, सॼो ॾींहुं हिकु जाइ ते बीह थकिजी पियो। आख़िर निंड जो झटको आयो, मूसा नबीअ जे हथ मां दिलो छॾाइजी वियो। जॾहिं पाणीअ जो मटु छॾाइजी वियो, ज़मीन ते किरियो त टुकड़ा थी वियो, पाणी बि हारजी वियो। अलाह डायरेक्ट ॻाल्हाईंदो मूसा नबी सां, ख़बरदार कलीम ॾे ख़बर, मौला झटको आयो। चए तुंहिंजे झटके सां मटु भॼी पियो, मां रब जेकॾहिं निंड जो झटको कयां सॼी दुनिया ख़तम थी वञे। तंहिंजे करे मां निंड ई न कंदो आहियां, ख़ल्क़ खे निंड कराईंदो आहियां। चओ सुभान अल्लाह। मां इन करे बि पंहिंजी ज़ात ते निंड आराम कराई। मतां को इंदड़ फ़कीर चवे, को सैयद सगोरो चवे, को चाचड़ साहब चवे, को ॿी जमात वारो चवे, ॿी ज़ात वारो चवे त अलाह निंड पियो आहे झट त ॿियनि खे सॾु कयां। न न न न 24 कलाक मुंहिंजो दर खुलियल आहे। मुंहिंजा बाना सुबुह जो मूंखे सॾु करे मां तोसां ॻाल्हायां। बसि छॾ मारे तवजो कर, छॾेसि। जेकॾहिं मंझंदि जो सॾु करे बि मां तोसां ॻाल्हायां, जे रात जो सॾु करे बि मां तोसां ॻाल्हायां। मुंहिंजा बाना मां त एॾो करीम रब्बा जो तूं निंड में कंदो आहे अल्लाह अल्लाह, पासा वराईंदो आहे चवंदो आहे अल्लाह अल्लाह अल्लाह, त तूं निंड में मूंखे सॾु कंदो आहे त बि मां अर्शन तो तोखे जीअ सां जवाबु ॾींदो आहियां। छा त ख़ल्क़ आहे या केॾी जमात आई आहे। अब हिते मोटरसाइकिल न बीहारजो, दग बंदि थी वेंदो, अॻिते करे बीहारियो, रस्तो साफ़ हुजे खुलियल हुजे। माॾे तवजो कर। ओ क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, भाऊ ग़ुलाम नबी जे जलसे खे अल्लाह क़बूल फरमाए। माॾे तवजो कर, केॾी ख़ल्क़ आई आहे, जॻह नथी मिले वेहण जी। मदीने जे मीर फरमायो दुनिया वारो मुंहिंजो रब आहे जेको तव्हांखे सॼी राति निंड थो कराए, सॾु बि उनखे कजाए। हिकिड़ो वाणियो आहे बुत जे आॾो हथ झले बीठो आहे, बुत खे थो चवे या सनम 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 सनम। वाणे खे निंड वठी वई, भुल में सनम जी जाइ ते ज़ुबान मां लफ़्ज़ थो निकिरेसि या समद या समद या समद। अल्लाह अर्श थो चवे लब्बैक या अब्दी लब्बैक या अब्दी। मलाइकता चवनि मौला मुस्लमान कोन्हे, वाणियो थी बुत खे थो चवई सनम सनम, भुल में तो समद समद चवई। अल्लाह फरमायो मलाइको मांखे भी ख़बर आ त सॾु बुत खे थो करे, नियत भी एॾे अथसि, दिल भी एॾे अथसि, पर मलाइको कूड़ो ख़ुदा जवाब नथो ॾे। समद त मुंहिंजो नालो आहे, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। जे मां रब भी जवाब न ॾियां त पोइ मां में हिन में फ़र्क़ु कहिड़ो थियो। नारे तकबीर, शाने कुरान, शाने मोहम्मद मुस्तफ़ा। अल्लाह जॾहिं वाणे अल्लाह जा लफ़्ज़ ॿुधा, हातिफ़ी आवाज़ आया लब्बैक या अब्दी, वाणे निंड मों थियो, कावड़ में डंडो खणी बुत खे भञी छॾे। ज़ालिम तोखे 40 साल सॾु कयो करे जवाब न ॾिनई, पर हेॾे मां रब खे भुल में सॾु कयो आहे मुस्लमाननि जे अलाह खे, त आवाज़ थो अचे जी मुंहिंजा बाना जी मुंहिंजा बाना। सुभान अल्लाह त कर। त राति जो घर ईंदा हो, मोबाइल खणी बिजली ते हणंदा हो, घर वारनि खे चवंदा हो जल्दी कयो चार्जर ॾियो मतां बिजली न वञे, सुभाणे यारनि सां ॻाल्हाइणो आहे, मुंहिंजी मोबाइल जी बैटरी चार्ज हुजे। कंदा हो न राति जो मोबाइल बिजली ते हणी सुम्ही पवंदा हो। रब तो चए इहो बि त सोच न, दुनिया जी बिजलीअ तुंहिंजी मोबाइल चार्ज कई आहे, पर 7 कलाक तोखे निंड कराए मां रब तुंहिंजी अखियुनि जी बैटरी चार्ज कई आहे। तोखे 7 कलाक निंड कराए चाचा, तुझे कननि जी बैटरी त मां रब चार्ज कई आहे, तुझे हथनि जी बैटरी मां चार्ज कई आहे, तुझे पेरनि जी बैटरी मां चार्ज कई आहे। ओ मज़ूरी करण वारा मुंहिंजा बाना, तुझे जिस्म जा 7 योज़वा मां चार्ज कया, त मां सुबुह जो ताज़ो तवानो थी करे मज़ूरी करण थो वञे। पर ॿेली हयाव चई जे रब तोखे 7 कलाक निंड कराए, तुझे खट ते मलाइकनि जा पारा ॼाराया,
हाणे वो रब तो चवई हय्या अल सलाह हय्या अल सलाह। हलिया मुंहिंजी अम्मा हलिया मुंहिंजी भेण अल्लाह जी बानी अल्लाह जा बाना उथ त पहिरों नमाज त पढ़ना कामयाबी नमाज में थी आसे हलिया मुंहिंजो दर खुलल आहे। खणी आज़ान ॾियण वारो इंदर फ़कीर मोज़िना आवाज़ उन जो हूंदो आहे पर सॾ त मां रब करीम जो हूंदो आहे। सिहत ॾिनी त मां पर मुंहिंजे दर ते नथो अचे। अबा फराशो विछायो जमात वधी वई आहे। सिहत ॾिनी त मां मुंहिंजे सॾ ते नथो अचे। मुंहिंजा बाना हाणे जवानी थी जवानीअ जो हिकिड़ो सजदो तुंहिंजे क़ुरान पजे 100 सजदनि खां वधीक भलो थी। अल्लाह जा बाना मुंहिंजो दर तोखे सॾ थो करे। वरी मां हीअं बि चवंदो आहियां अशहदु अल्लाह नमाज़ ते अचे न अचे मां रब खे परवाह कोन्हे मुंहिंजी इज़त में फ़र्क़ु न ईंदो। मतां चवे त असां पने अकिल वारा नमाज़ न पढ़ंदासीं को रब जो शान घटिजी वेंदो। न न न न मुंहिंजो शान उहो ई आहे। हो अल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल ग़ैब वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। चई दे न सुभान अल्लाह। हो अल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हुवल मलिकुल कुद्दूसुस सलाम अस्सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बार। अजस्तान जे गोट में जेसी ताईं न सनी को साउंड जे ज़रिए आवाज़ तो वञे जो कुरान जी रहमत जो मी थो वसे मारे तवज्जो कर। हो अल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूसुस सलाम अस्सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्द व हुवल अज़ीज़ुल हकीम। आज तू ना है तो मांगे परवाह ना है मुझी नमाज तो है वण भी पढ़न था ये जगह सामू वण बीठा न ये भी नमाज था पढ़न। नबी से फरमाए साहब आज से वणन जी नमाज केड़ी आ मदीने जे मीर फरमाए है जियां उभा बीठा न क़याम में हिनन के सजदो कोने रुकू कोने है भी मालिक के याद था कन। मुझे वाले साहब चवंदो हो साईं अब्दुल गफूर शाह अल्लाह बाबे जी ज़िंदगी में बरकत करे। तव्हांजे पने आकिल में मुझे वाले साहब 3 साल लोड़े वारे मदरसे में 87 जे दौर में पढ़ाए वियो। कई इन इलाके जा मुझे बाबे जा शागिर्दन पोइ मुझे बाबो चे पियो त मां पंहिंजे ॿेर वारे मुर्शिद वर जॾहिं 16 साल पढ़ायो त मुझे ॿेर वारो चवंदो हो अबा सिज लथे खां पोइ कंहिं वण जे पन खे न चोरींदा कयो। छो जेको सिज लथे खां पोइ वणनि सां खेचल कंदो आहे वणनि जा पन उनखे पिटंदा आहिनि बददुआ कंदा आहिनि। ख़ुदा जा बाना असांखे अलाह जे ज़िक्र मां छो थो बंदि करे। तंहिंजे करे ॾींहं जो खेचल कयो कयो पर राति जो टाइम वणनि खे हथु न लाहियो। सिज लहंदो आहे ऐं अलाह जे ज़िक्र में शुरू थी वेंदा आहिनि। मां ईअं चवंदो आहियां इंडड़नि जे ॻोठ वारो बेनमाज़ीअ खां त पोइ इहे वण भला आहिनि जेके नमाज़ त पढ़नि था। तो सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो जे इंसान तू नमाज न पढ़े मांखे तुंहिंजी परवाह न आहे मुंहिंजे दर ते त नमाज तुंहिंजे घर जे ॻोठ जी में बि नमाज पढ़ंदी आहे। सुभान अल्लाह ॾाढा कर। तू न पढ़े त न पढ़े तुंहिंजे ॻोठ जी बकरी बि नमाज पढ़ंदी आहे। तुझे ॻोठ जो शेलो भी मुझे दर ते नमाज पढ़ंदो आहे। तू न पढ़ त मांखे परवाह न आहे तुझे घर जा जानवर भी बेनमाज़ीअ खां भला आहिनि जो रेड घटो डांद सानो वछ भी नमाज पढ़ंदी आहे। साहब अर्ज़ कयो साईं इहे जानवर कीअं नमाज पढ़ंदा आहिनि पाण फरमायो इन्हनि जो वुज़ू भी ख़त्म न थींदो आहे। अल्लाह इन्हनि जी नमाज इहा कई आहे इहे जानवर जॾहिं भी नमाज पढ़ंदा आहिनि इन्हनि जो वज़ीफ़ो इहो आहे वुज़ूअ जी भी ज़रूरत न आहे भली पेशाब कनि छा बि कनि इहे जानवर इन्हनि खे अल्लाह पैदा कयो आहे ज़मीन ते ॼण रुकूअ जी हालत में बीठा आहिनि। जीअं तूं रुकूअ में चवंदो आहे सुबहान रब्बी अल अज़ीम त इहे जानवर भी पंहिंजी ॿोलीअ में रुकूअ में अल्लाह जी तस्बीह कंदा आहिनि। जेसी ताईं जीअरान को इन्हनि खे ज़बो नथो करे इहे क़याम में न सजदे में न इन्हनि जी नमाज़ रुगो रुकू आहे इहे रुकूअ में मां मालिक जी तारीफ़ कंदा आहिनि।
पोइ त हिन बेनमाज़ीअ खां पोइ इहा में बि भली आहे, इहो शेलो बकरी बि भली आहे जेका नमाज़ था पढ़नि था। बेनमाज़ी तूं नमाज़ जे वेझो नथो अचे, अलाह साईं तोखे ॾींहं में 5 दफ़ा सॾु थो करे। हिकिड़ा वरी रुगो जुमे नमाज़ पढ़ंदा आहिनि, पोइ मां उन्हनि खे चवंदो आहियां मानी बि जुमे ॾींहुं खाओ न। हा साईं, छो था खाओ मानी? अलाह तो चए जेकॾहिं तूं 7 ॾींहं तो मूंखे यादि करे त पोइ मानी बि रुगो जुमे ते खाईंदो कर, बाक़ी ॾींहं रोज़ा रखंदो कर ॾींहं राति। ईअं कंदो कोई न? अल्लाह अकबर। मदीने जे मीर फरमायो बेनमाज़ी नमाज़ी थी वञो, न त तोखो नांग बि भलान, विशूं बि भलान, ॾेडर बि भलान जेके नमाज़ पढ़ंदा आहिनि। सुभान अल्लाह नथो करे। अब मुंहिंजो वाइदो कोड़ो लॻे थो त मां दुआ घुरां, मां त हक़ ॿुधायूं वञा न। जे हक़ न ॿुधाईंदासीं त क़यामत जे ॾींहुं असां आलिमनि जी गिचीअ में मलाइक ज़ंजीर विझी जहन्नम में फिटो कंदा। तव्हां असांजी एॾी इज़त था कयो, असांखे किराया भाड़ा था ॾियो, असांखे सुठा ताम मानियूं था खारायो, ख़ुदा जो ख़ौफ़ थो थिए, पंहिंजी जमात आहे, पंहिंजो जलसो आहे, हक़ न ॿुधायां, मूंखे तव्हांजो भो नथो थिए, मूंखे रब जे अज़ाब जो भो थो थिए। अलाह जेको ॾिनो आहे त मां ॿुधायूं वञा, मूंखे रब जो ख़ौफ़ थो थिए। अदा मां तव्हांजे ॾाढो गुनाहगार सैयद आहियां, हथ ॿधी करे तव्हां ॾे आयो आहियां। बेली नमाज़ी थी वञो, तोखो न त नांग बि भला थी, विशूं बि भला थी, ॾेडर बि भला थी। इहा मुंहिंजी तक़रीर न आहे, मुंहिंजे मुर्शिद ॿेर वारे जी तक़रीर आहे। उन बयान में चयो आहे बेनमाज़िन को इहे नांग भला, विशूं भला, जिन खे अलाह न सज न रुकू ॾिनो न क़याम ॾिनो, जेके जानवर ज़मीन ते घीसिजी हलंदा आहिनि, इन्हनि जी नमाज़ सजदो आहे। इहे सॼी हयाती सजदे में मालिक खे यादि कंदा। बेनमाज़ीअ खां त इहे कोयटा जा, बलोचिस्तान जा, मके मदीने जा जबल बि भलान। नबी से फरमायो जबल बि नमाज़ पढ़ंदा आहिनि। साहबा चयो साईं जबलनि जी नमाज़ कहिड़ी आहे? पाण फरमायो इहे जबल ज़मीन ते खोड़े बीठा आहिनि, इन्हनि जबलनि जी नमाज़ इहा आहे, इन्हनि खे रुकू कोन्हे, सजदो कोन्हे, क़याम कोन्हे, इहे अतहियात में वेही मालिक खे यादि कंदा आहिनि। ओ भाग हिंदड़ जे गोठ वारा माॾे तवज्जो कर, वॾेरे अब्दुल गफ़ार जे गोठ जे भरिसां आयल मुस्लमानो माॾे तवज्जो कयो। मौलाना बशीर अहमद भाऊ शोएब जी महिनत सां भाऊ गुलाम नबी जी दावत ते अचण वारो, भाऊ रफ़ीक जी दावत ते अचण वारो माॾे तवज्जो कयो। अदा अदा जंहिं बाने सुबुह जी नमाज़ पढ़ी निंड फिटाए, अल्लाह अकबर जॾहिं मस्जिद में ईंदो आहे, जेको सुबुह जी नमाज़ पढ़ंदो आहे, मदीने जे मीर फरमायो कुरान में रब तो फरमाए इन कुरान अल फज्र कान मशहूदा। पेशमाम जने सुबह जी नमाज पढ़ाईंदो आहे, जमाती बि नमाज में कुरान ॿुधंदा आहिनि, अल्लाह जा मलाइका आसमाननि को लही पवंदा आहिनि। हर मस्जिद में हर गोठ में मलाइका ईंदा आहिनि, ऐं मलाइका त घणा आहिनि न। नबी से फरमायो 7 आसमाननि में मलाइका ॾिसी आयमि, एॾा मलाइकनि जो चैन आंगुरनि जेतिरी जॻह बि ख़ाली कोन्हे। आसमान रुगो पने आकल में आहे, आसमान रुगो घोटकी में आहे न, जाते जाते ज़मीन आहे उते उते आसमान आहे। एॾा मलाइका जो हेतिरी जाइ बि ख़ाली कोन्हे, रुगो मलाइका। रब चवंदो आहे वञो सुबुह जो मलाइको मस्जिद शरीफ़ में वञो, मलाइको ॾिसी अचो मुंहिंजा बाना छा था कनि। पोइ जॾहिं राति वारा मलाइका, सुबुह जी नमाज़ थींदी आहे, राति वारनि मलाइकनि जी ड्यूटी पूरी थींदी आहे, वरी ॾींहं वारा मलाइका नवां लहंदा आहिनि। पाण फरमायो जॾहिं ॾींहं वारा मलाइका लहंदा आहिनि, इन्हनि जो ड्यूटीअ जो टाइम इहो आहे, वरी टिपारी जी नमाज़ साईं तूं असां सां गॾु हूंदा आहिनि। जॾहिं टिपारी जी नमाज़ थींदी आहे, टिपारी जी नमाज़ महिल वरी ॾींहं वारनि मलाइकनि जी ड्यूटी पूरी थींदी आहे, वरी राति वारा मलाइका नवां लहंदा आहिनि। जॾहिं सुबुह जी नमाज़ ते नवां मलाइका ईंदा आहिनि इंडड़नि जे ॻोठ में, पोइ राति वारा चवंदा आहिनि असां वञूं था, वञी रब खे चवंदासीं अल्लाह फिलाणे जो पुटु बि नमाज़ ते आयो, फिलाणो फिलाणो नमाज़ ते आयो, ॿिया सुम्ही पिया। पोइ उन महिल रब खे चवंदा आहिनि त वञी असां ॿुधायूं। ॾींहं वारा मलाइका चवंदा आहिनि न न, अवल असां आया आहियूं हिन ॻोठ में, असां हिननि जो सवाबु पंहिंजे दफ़्तर में लिखूं। राति वारा मलाइका चवंदा आहिनि न, सुबुह जी नमाज़ जो सवाबु असां लिखूं। हदीस में अचे थो मलाइका पाण में ठहंदा न आहिनि, पोइ अलाह ॾे वेंदा आहिनि, अल्लाह जंहिं सुबुह जी नमाज़ जमात सां पढ़ी आहे इन जो सवाबु केरु लिखे। मुस्लमानों पोइ रब ख़ुशि थी करे चवंदो आहे मलाइको
जंहिं बाने सुबुह जी नमाज़ पढ़ी ॼण नफ़्स सां जिहाद कयईं, पंहिंजो नरम गरम बिस्तरो छॾे आयो, हाँ नवां कपिड़ा पाए आयो, पाक साफ़ थी मुंहिंजे दर ते आयो। इहो शैतान खे नाराज़ करे आयो, मां रब रहमान खे राज़ी करे आयो आहे। इहो मुसल्ले ते नमाज़ तो पढ़े, मां अल्लाह इन खां एॾो राज़ी आहियां जो राति वारा मलाइको तव्हां बि सवाब लिखो त ॾींहं वारो तव्हां बि सवाब लिखो, माना डबल सवाब ॾियोसि। जंहिं सुबुह जी नमाज़ पढ़ी हिनखे डबल सवाब ॾियो। चो सुभान अल्लाह। क़ुरान जा आशिको दीन जा परवानो माॾे तवजो कयो। नबी से फरमायो मुंहिंजी उम्मत वारा तूं बरकात फर्ज़ नमाज़ पढ़ंदो आहे, 18,000 मखलूक जी नमाज जो सवाब हिकिड़े पासे, 7 आसमाननि जे मलाइकनि जी नमाज जो सवाब हिकिड़े पासे, जबलनि वण टण जानवरनि जी नमाज जो सवाब हिकिड़े पासे। नबी जो उम्मती रुगो बरकात नमाज पढ़ंदो आहे, छो त हर मखलूक मो कंहिंखे रुकू मिलियो, कंहिंखे सजदो मिलियो, कंहिंखे क़याम मिलियो, कंहिंखे अतहियात मिलियो। तव्हां सरदार नबी जा सरदारी उम्मत आयो, तव्हांजो ॾींहुं बि जुमे जो सरदारी ॾींहुं, तव्हांजो किताब भी सभिनी किताबनि जो क़ुरान सरदार आहे, तव्हांजो महीनो रमज़ान भी सभिनी महीननि जो सरदार आहे, तव्हांजी राति लैलतुल क़द्र जी राति भी सॼे साल जे रातिनि जी सरदार आहे। सरदारी उम्मत खे मां अल्लाह पंहिंजा नाला भी त सरदारी ॾिना मान, मां तव्हांखे चूंडे चूंडे पंहिंजा नाला ॾिना त मां अल्लाह अहद भी आहियां, समद भी आहियां, क़ादिर भी आहियां, मुक़तदिर भी आया, मुक़द्दिम वा अव्वल वा आखिर वा ज़ाहिर वा बातिन वा अल खाफिज़ वा अल राफ़ि वा अल मुइज़्ज़ वा अल मुज़िल्ल वा अस्समी वा अल बसीर वा अल हकीम वा अल अदल वा अल लतीफ़ वा अल खबीर वा अल अज़ीम वा अल गफूर वा अल शकूर वा अल अली वा अल कबीर वा अल हफीज़ वा अल मुक़ीत वा अल हसीब वा अल जलील वा अल करीम वा अल रक़ीब वा अल मुजीब वा अल वासि वा अल हकीम अल वदूद वा अल मजीद बीमा अल बाइस वा अल शहीद वा अल हक वा अल वकील वा अल कवीज वा अल मतीन वा अल वलिया अल मोसिया अल मोइया अल मुमीत वा अल हय्य वा अल क़य्यूम वा अल वाजिद वा अल माजिद वा अल वाहिद वा अल अहद बीमा समद बीमा कादिर बीमा। हाँ साईं 3000 तमा रब करीम जा नाला थी, 1000 नाला मां मलाइकनि खे ॾिना, 1000 नाला मां नबियनि जी दिलनि खे ॾिना। हाँ साईं 300 नाला मां तौरेत वारे नबीअ खे ॾिना, 300 नाला इंजील जी उम्मत वारे नबी खे ॾिना, 300 नाला ज़बूर वारे नबी दाऊद खे ॾिना। जॾहिं मिठे मोहम्मद जो वारो आयो 99 नाला सरदारी चूंडे ॾिना मान, बाक़ी मुंहिंजो हिकिड़ो नालो बचो मां काॾे कयो, जिन्हनि खे मुफ़्त में ॾेई छॾियो। तव्हां सभु गोश्त खाईंदा हो, कंहिंजे घर में बाकरो गोश्त तैयार थींदो आहे, कंहिंजे घर में मुर्गीअ जो गोश्त तैयार थींदो आहे, कंहिंजे घर में वॾो गोश्त तैयार थींदो आहे। तव्हां खाई खाई हॾा फिटा कंदा हो, इन्हनि हॾनि जे मथां मुंहिंजे मखलूक जा बुखायल जिन मुंहिंजो नालो पढ़ंदा आहिनि, जॾहिं मुंहिंजो इस्मे आज़म पढ़ंदा आहिनि त हॾा उन्हनि जे लाइ वरी गोश्त थी वेंदा आहिनि। मां जिन्हनि खे मुफ़्त में पियो गोश्त खाराईंदो आहियां, पर मुंहिंजी उम्मत वारो जेके ज़ाकिरी न बाना अथव, जिन जो ताल्लुक़ अल्लाह वारनि सां आहे, जिन सॼी ज़िंदगी रात जो ज़िक्र पचाया, सुम्हंदा आहिनि बि ज़िक्र करे सुम्हंदा आहिनि, घुमंदा आहिनि बि ज़िक्र कंदा आहिनि, उन्हनि जी दिलनि में मां पंहिंजो इस्मे आज़म विधो आहे, अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। वरी ॿी जाते फरमाए मुंहिंजो इस्मे आज़म मतां ही हुजे, व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। हाणे नमाज़ पढ़ंदो आहियां, 18,000 मखलूक जी नमाज़ हिकिड़े पासे, तुंहिंजी 2 रकातुनि जो नमाज़ जो सवाब सभिनी खां मथे आहे। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, शाने कुरान, शाने मोहम्मद मुस्तफ़ा। रब दो फरमाए पन्ने आकिल जा मुसलमान मांखे विसारे छो थो, मां तोखे न विसारियो आहे, तूं मूंखे विसारियो आहे। दुनिया में तुंहिंजो नालो ई कोन हो, हाँ तुंहिंजे पीउ माउ जी जॾहिं शादी थी
पाण में मिलिया ब कतरा निकता एक पी जी पुठीअ मों निकतो ॿियो माउ जी छाती मों निकतो चओ सुभान अल्लाह मिन बैन सुल्ब व तराइब कतरा कतरन सां मिलाया अबो रोए थो करे हाले जी शरीफ़ वारनि ॾे थो वञे करे ॿेर वारनि ॾे थो वञे करे सुमराणी शरीफ़ थो वञे साईं दुआ त घुर पुट ॼमे साईं दुआ त घुर मूंखे न्याणी ॼमे दुआऊं थी वियूं मां रब कारीगिरी कई पाणीअ जे मथां चओ सुभान अल्लाह माउ जे पेट वारे जहान में सुम्मा ख़लक़ना नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़ना अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़ना मुज़ग़त इज़ामन फ़कसौना इज़ाम लहमा सुम्मा अंशनाहु ख़ल्क़न आख़र कतरा कतरन सां मिलाए मां रत जा दिग ठाया वरी रत जे दिगन जे मथां मां गोश्त चाढ़ियो वरी गोश्त जे मथां खल चाढ़ी वरी उन में रत भरी आ माउ जे पेट में अलम नजअल लहू ऐनैन तुझा चप मां ठाया माए वलिसान व शफ़तैन तुझियूं अखियूं मां ठाहियूं माए ज़ुबान मां ठाही माए चपड़ा ठाहिया माए बेली मां रब ताक़त वारो अखि खणी हीअं मथे जे तारूअ में मथे हणाया अल्लाह जो कसम सिज जी तपश में तारा निकिरी अचनि आ मुंहिंजी कारीगिरी त ॾिस मां तुंहिंजी अखि जे मथां वरी छत वांगुरु पहरो हणायो माए मतां जीत ॼणो पवे हे भिरवन जा वार मां ठाहिया माए रब तो चए मुंहिंजी कारीगिरी त ॾिस अल्लाह अकबर सब्बिहिस्म रब्बिकल अअला अल्लज़ी ख़लक़ फसव्वा संद संदन सां बराबर कया माए 10 आंगुरियूं हथनि जूं 10 आंगुरियूं पेरनि जूं ठाहियूं माए माउ जे पेट में जॾहिं साह विधो माए रड़ियूं पियो करे अल्लाह बुख लगी आ अल्लाह माउ जे पेट में जे रब जातों को सोराख़ न आहे मूंखे केरु खाराईंदो अल्लाह फरमा घबराए न तुंहिंजी अमड़ करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं भाॼियूं खाईंदी तुंहिंजी अमड़ घर में फ्रूट खाईंदी ताम खाईंदी शादियुनि जा भत खाईंदी ख़ैरातुनि जूं मानियूं खाईंदी माउ जे पेट वारे खाधे के अंदर अंदर हज़म करे वात तुंहिंजो बंदि आहे न धुन जे ज़रिए नाणे जे ज़रिए मां अल्लाह इते पेट में रोज़ी खाराईंदोसि दुनिया में जाए डॉक्टराणी दाईअ तुंहिंजो नाणो ई कटे छॾियो रोए पियो अल्लाह मुंहिंजो दर त बंदि थी वियो मूंखे केरु खाराईंदो हाय हाय रब तुझे मुंहिंजा बाना घबराए न जे दुनिया वारनि तुंहिंजो हिकु दर बंदि कयो आहे मां ख़ालिक़ अरहमुर राहिमीन तुझे रोवण जे करे तुंहिंजी अमड़ जी छातीअ में खीर थो विझां चुस्को हरण तुंहिंजो कमु आहे अल्लाह अकबर अमड़ जे पासे मां सॼे पासे मां खॿे पासे मां खीर पीआरे तुंहिंजा बदर खोलण मां अल्लाह जो कमु आहे अमड़ पंहिंजे बच्चे खे ईअं वेझो करे जॾहिं खीर ॾींदी आहे अल्लाह तोखे कहिड़ी ख़बर तोखे कंहिं सेखारियो इहो मुंहिंजे रब सेखारियो त हीअं चुस्को ॾे त माउ जी छातीअ मां खीर निकिरे इहो अकुल कंहिं सेखारियो अल्लाह साईं वरी जॾहिं 2.5 सालनि जो थिए 2 सालनि जो हाणे माउ बि खीर नथी पीआरे मुंहिंजे पुट खे ॾंद ॼाया तकलीफ़ थी थिए माउ वेझो नथी करे वरी रोए थो अल्लाह जंहिं माउ मूंखे 2 साल खीर पीआरो अॼु उहा खणे नथी मूंखे खीर नथी पीआरे अल्लाह 2 दर बंदि थी विया मौलवी साहबनि शूकारा हणी बिस्कुट खाराए मुंहिंजा दर बंदि करे छॾियऊं हा अल्लाह फरमा घबराए न जे तुंहिंजा 2 दर बंदि थी विया आहिनि त मां ख़ालिक़ त वॾो आहियां फ़अंबतना फ़ीहा हब्बा क़ुर आहे न जे थकिया हो त दुआ घुरां मूंखे त मौलवी बशीर चइबो त 1.5 कलाक खां घटि न कजे अल्लाह अकबर फ़अंबतना फ़ीहा हब्बा व इनबा व क़ज़बा व ज़ैतूना व नख़ला व हदाइक गुलबा व फ़ाकिहता व अब्बा हया कर छो रब खे विसारियो थी रब तो चे मां नंढे हूंदे तुंहिंजा 2 दर बंदि थी विया तुंहिंजे अबे खे ताक़त ॾिनी माल जी पिड़ीअ मूं में वठी आयो उन में मूं 4 दर खोले ॾिना मां जितों खीर पीए तुंहिंजी मर्ज़ी
हाणे ओभर भी खोलियो माए, उत्तर भी खोलियो माए, ॾखण भी खोलियो माए। हाणे वॾो थियो आहे, हलाली पुटु आहे, हलाल खा, महिनत कर, मज़ूरी कर। अबो कुराड़ो थी वियो थी, हाणे महिनत करे। जंहिं पीउ माउ तुंहिंजी नंढे हूंदे ख़िदमत कई, हिन पीउ माउ खे हाणे तूं खाराए। हाय इंसान शादीअ खां पोइ अहिड़ो सबक़ु सिखी वई जो घरवारीअ जे करे माउ बि विसरी वई, अबो बि विसरी वई। खोड़ माण्हू शादियुनि खां पोइ पंहिंजे पीउ माउ खे भुलाए वेठा। खोड़ माण्हू पीउ माउ खे गारियूं था ॾियनि, खोड़ माण्हू पीउ माउ खे घरों लठियूं हणी कढनि था। अहिड़े ठुल जे पासे हिकिड़े ज़ालिम शख़्स पंहिंजी माउ खे लठियूं हणी घरों कढी छॾियो। ख़ुदा जो अज़ाब आयो। अल्लाह अकबर। मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदो आहे, मां लाहौर जे शहर में वयुमि। हिकिड़ो माण्हू हो जेको रस्ते ते मानीअ जे टुकर जे लाइ परेशान हो। मूंखे चयो साईं दीनपुरी अल्लाह जो वास्तो थी मूंसां 2 मिंट त वे। मां वेठो मांसि। चए साईं तूं सिंध बि घुमंदो आहीं, पंजाब बलोचिस्तान, तूं पूरी दुनिया वेंदो आहीं, क़ुरान ॿुधाईंदो आहीं। साईं मां हथ ॿधी करे चवां थो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाए। मां वटि दौलत हुई, मां वटि पेजारा हुया, मां वटि बंगला हुया, कारियूं हुयूं, घरवारी हुई, बच्चा हुया। साईं मां पंहिंजे पीउ जे मरण खां पोइ लाहौर जे होटलनि ते राति जो मां अयाशी कंदो हुयुमि। मां साईं राति जो जुआ रांदि खेॾंदो हुयुमि, जुआ जे पतनि सां रांदि खेॾंदो हुयुमि। शराब पी ज़िनाऊं करे मां राति जो घर अचां 2:30-3 बजे। मां जो घर अचां त मुंहिंजी घरवारी सुम्ही पवंदी, मुंहिंजा बच्चा सुम्ही पवंदा, कोई मुंहिंजो इंतज़ारु न कंदो। या जीजल अमड़ हुई जेका राति जो 3 बजे दर खोले मूंखे चवंदी, पुट ॾे ख़बर तूं मानी खाधी आहे न? मां माउ बुख ते वेठी आहियां। अहिड़ी माउ खे गारियूं थो ॾे जेका माउ पंहिंजे बच्चे जे लाइ 3 बजे ताईं जागे थी। घरवारी जी नज़र मुड़ुस जे खीसे ते हूंदी आहे, पर माउ जी नज़र बच्चे जे पेट ते हूंदी आहे। अलाए मानी खाधी अथई अलाए न। अल्लाह। माउ जे कदमनि में नबी से फरमायो, अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। माउ जे पेरनि जे हेठों जन्नत थी। ओ इंडड़नि जे ॻोठ वारा, मां हथ ॿधी करे चवां थो, जे माउ नाराज़ थी त पीउ नाराज़ थी। जन्नत जी ख़ुशबू बि न सघंदे, मरण महिल कलमो बि नसीब न थींदई। हा वञी पंहिंजे पेर रुमाल खणी पंहिंजे माउ पीउ जे पेरनि ते रखी परचाए, अबे अम्मा खे परचाए त सकरात आसान थींदई। हा मौलाना दीनपुरी थो चए, हुन नौजवान चयो त माउ मूंखे दड़का ॾिना, मां सुधरियमि कोन। चइसि हिकिड़े ॾींहुं मां नशे में हुयुमि, माउ मूंखे ॾाढा दड़का ॾिना, मूंखे धक हयईं। माउ जे मथां कावड़ अची वई। मां पंहिंजे पेरनि मां जूता लाहे पंहिंजी माउ खे पुठीअ ते आहियां। जॾहिं मां अम्मा खे धक हया, सचो वाक़ियो अथव, ॿुधो मुसलमानो। माउ जे अखियुनि मां लुड़क वही आया। आसमान ॾे तके चए थी, मुंहिंजा अल्लाह अहिड़ी औलाद न ॾियां त भलो, अहिड़ी औलाद न ॾियां त भलो जेका पंहिंजी माउ खे राति जो 3 बजे जूतनि सां दर ते मारे। अल्लाह अहिड़े बदमाश पुट जो मां मुंहुं ॾिसणु नथी चाहियां, मूंखे पंहिंजो कर हाणे हाणे मार। अबा राति जो 3 बजे त अल्लाह जी रहमत बि दुनिया जे आसमान ते लही ईंदी आहे। चइसि मुंहिंजी माउ जी दुआ क़बूल थी वई, माउ अल्लाह खे प्यारी थी वई। सुबुह सां मां अम्मा खे कफन दफन ॾेई जनाज़ो आलिमनि खां पढ़ायो। ओ साईं दीनपुरी अल्लाह जो कसम, माउ जे जनाज़े खां पोइ जॾहिं 3 ॾींहं तॾे जा गुज़री विया, पत्थर जा गुज़री विया, साईं अल्लाह नाराज़ थियो। मूंखे सॼी जंग में कैंसर जी बीमारी थी। मां इलाज कराया, लखें रुपया लॻी विया, शफ़ा न मिली। आख़िरकार डॉक्टर मुंहिंजी सॼी जंग कटे छॾी। मां मंडड़ो थी वियुमि। वरी खॿी जंग हुई, वरी खॿी जंग में कैंसर जी बीमारी थी। मां इलाज कराया, घरवारी भॼी वई। मूंखे जिस्म में बीमारी ॾिसी फट फलूसणा ॾिसी तलाक वठी वई। बच्चा बि खणी वई, माल बि वियो, बंगलो बि वियो, कार बि वई, ज़मीना बि वयूं, अयाशी बि वई। साईं दीनपुरी मुंहिंजूं 2 जंघां कटिजी वयूं थी। माउ खे नाराज़ न कराइजो, ख़ल्क़ खे ॿुधाए माउ जी बदुआ मुंहिंजा 2 जान तबाह करे छॾिया। मुसलमानो सम्झो, पंहिंजी माउ खे नाराज़ न कयो। तॾहिं त कंहिं अलाह वारे चयो थी, अबे ऐं अमड़ जो अलाह वधायो आशान। सुभान अल्लाह। ॾाढा कर त मां दुआ घुरां।
अबे ऐं अमड़ जो अलाह वधायो वाशान कदुर तन जो सो करे जंहिंजे अंदर में आ ईमान जेको रंजाए पियो माओ खे सो बिल्कुल वाजण नादान छो त जन्नत आ आलीशान कदमन अबे ऐं अमड़ जे अदुल कर एहतराम अबे जो अबो भी नेठ अबोवा चप चुमियूं ढिन जॾहिं बाबे खे बाबो करे सॾु कबोवा। दुनिया में टे शख्सियतूं अहिड़ियूं आहिनि जो उन्हनि जा नाला खणंदे बि तुंहिंजा चप चुमियूं ॾींदा। कीअं? ओ मुंहिंजी जीजल अमड़, अम्मा खे अम्मा चओ बि चप चुमियूं था ॾियनि। वरी चओ ओ मुंहिंजा सुहिणा बाबा, बाबे खे अबो बाबे खे चओ बाबा चओ बि चप चुमियूं था ॾियनि। वरी चओ ओ मुंहिंजा सुहिणा मुहम्मद, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तॾहिं अल्लाह हिन क़ुरान में टिनी जी पारत कई आहे, पीउ जी, माउ जी, अबे जी। इन टिनी जी इज़त कर त अल्लाह तोखे जन्नत ॾींदो। तंहिंजे करे मुसलमानों चार थो चए अदुल कर एहतराम अबे जो अबो भी नेठ अबोवा चप चुमियूं ॾिन जॾहिं बाबे खे बाबो करे सॾु कबोवा। कदुर अबे जो तन खां पुछो जन जो अबो जन खां निंढपिण में जुदा थियो वा। वालिद जन खां विछड़ी वञे सो त छोरो छिनो सॾबो वा। अबे ऐं अमड़ जो अलाह वधायो वा शान कदुर तन जो सो करे जंहिंजे अंदर में आ ईमान जेको रंजाए पियो माओ खे सो बिल्कुल वाजण नादान छो त जन्नत आ आलीशान कदमन अबे ऐं अमड़ जे। नमाज़ी बानो जॾहिं वफ़ात करे वेंदो आहे अदा मौत त सभु ॾींदो कुल बना अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम। मौत सभु ॾींदो जनाज़ा सभिनी जा खजबा। कंहिं अल्लाह वारे चयो थी जॾहिं मौत आयुई त प्यारा प्यारो वंदई मोटाए न सघंदई खणी लाश कांधी दफन लाइ हलंदई मोटाए न सघंदई। अबो ऐं अमा बाओ हर भेण प्यारी ॿ टे लुड़क हारे थी ख़ामोश वेहंदई मोटाए न सघंदई। जॾहिं क़बर में बेनमाज़ी खे बि रखनि था नमाज़ी खे बि रखनि था बेनमाज़ी जी क़बर सोड़ी थी वञे थी। मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण तवजो करे ॿुधो जॾहिं नमाज़ी खे क़बर में पूरियो थो वञे मलाइक उन खां सुवाल जवाब था करण अचनि। मलाइक वेझो अची करे नमाज़ी बाने जे वेझो अचनि था उनखे चवंदा कुंबे ज़िनिल्ला उथ अल्लाह जे हुकुम सां। अबा क़बर कुशादी आहे ईअं सम्झे थो त मां पने आकिल जे कंहिं ॻोठ में वेठो आहियां मां पंहिंजे ॻोठ में शाम जी घड़ी आहे वेठो आहियां। हिनखे नमाज़ जो फ़िक्र आहे हिनखे ख़बर कोन्हे त को मां क़बर जे जहान में आहियां। मलाइक था चवनिसि मर रब्बुक मन नबियुक मन दीनुक। ओ मैयत सगोरा ॿुधाए तुंहिंजो रब केरु आहे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे तुंहिंजो नबी कहिड़ो आहे। हे तुंहिंजो मलाइक परे त थियो मूंखे बदनो त ॾियो कोरो पाणी जो भरे ॾियो मां वल नमाज़ त पढ़ी वेठां पोइ तव्हांखे जवाबु ॾींदुसि। मलाइक चवंदसि बाना हिते नमाज़ कहिड़ी क़बर में उहो जहान उहो हुयो दुनिया जो जिते पने आकिल में नमाज़ पढ़ंदे हैं हिते कहिड़ी नमाज़ हे आलम बरज़ख आहे क़बर जो जहान आहे। चए न मावल नमाज़ पढ़ा। हदीस में अचे थो मलाइक रब साईं ॾे वेंदा आहिनि अल्लाह हिन मैयत जे लाइ कहिड़ो हुकुम आहे जेको पुछूं था रब कहिड़ो आहे चए थो छॾियो मूंखे मां नमाज़ पढ़ा। सुभान अल्लाह त कर। अबा जे हिते हेर हूंदसि त उते यादि ईंदसि न जे हिते ई न पढ़े त पोइ उते यादि ईंदी। अल्लाह फरमाईंदो मलाइको जंहिं मुंहिंजे बाने खे क़बर में नमाज़ यादि आहे हिनखे छॾियो हिन टिनी सवालनि जा जवाब मूंखे ॾेई छॾिया। सुभान अल्लाह। ॾाढा मलाइक था चवनि अल्लाह असांखे ॻाल्हि सम्झ में न आई कीअं जवाब मिलिया। हे तो जे मुंहिंजा रब करीम मलाइकनि खे रब थो चए ॾिसो जंहिं बाने क़बर में नमाज़ यादि कई आहे मलाइको तव्हां पाण ॿुधायो त नमाज़ में अल्लाह अकबर करे छा पढ़ंदो आहे। चएसि नमाज़ में चवंदो आहे सुबहानक अल्लाहुम्मा
व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। सही नमाज में चौंदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। मलाइको नमाज में न चौंदो आशा सुबहान रब्बियल अज़ीम सुबहान रब्बियल आला। नमाज में चौंदो अत्तहियातु लिल्लाहि व सलवातु व तय्यबात। जेके कब्र में नमाज याद आ पहिरें सवाल जो जवाब मिली वियो। मलाइका चवंदा आहिनि अल्लाह वरी ॿियो सवाल कयोसि तुंहिंजो नबी कहिड़ो आहे? रब तो चे छॾियोसि। जेके कब्र में नमाज याद आ ॿियो सवाल जो जवाब मिली वियो। छो त नमाज में न चवंदो आहे छा अस्सलामु अलैका अय्युहन नबी। नमाज में चवंदो आहे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मद। मुंहिंजे नबी खे बि सुञाणे। साईं वरी टियों सवाल कयोसि त तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? त बि चे नमाज। चे छॾियोसि नमाज मुस्लमान पढ़ंदो आहे काफ़िर न पढ़ंदो आहे। काफ़िर ऐं मुस्लमान जे विच में फ़र्क़ु नमाज जो आहे। जेके कब्र में नमाज यादि आहे इन जो दीन इस्लाम आहे। तंहिंजे करे अॼु मां तव्हांजे ॻोठ में अर्ज़ु खणी आवां मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण पर्दो बि कजांइ। नमाज तुंहिंजी क़बूल थींदी पर पर्दो बि कजांइ। नबी साईं जन फरमायो या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन। मुंहिंजे नबी जी न्याणी आहे जंहिंजो नालो अम्मा बीबी फातिमा। केरु अम्मा फातिमा? मुंहिंजे हुसैन जी अमड़ जेका राति जो तहज्जुद जी नमाज में 7 सिपारा क़ुरान जा पढ़ंदी हुई। ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण जे करे अम्मा फातिमा जी नौकर आहे। मौला हुसैन जी अमड़ जी नौकर आहे। अम्मा फातिमा सियारे जी राति में 10 सिपारा क़ुरान जा तहज्जुद में पढ़ी वई। हेॾो बिलाल आज़ान ॾिनी तहज्जुद जो टाइम ख़त्म थी वियो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अम्मा फातिमा जल्दीअ में ॿी रकात में कुल हुवल्लाह अहद पढ़ियो। सलाम वराए आसमान ॾे तके चे थी मुंहिंजा रब सियारे जी राति एतिरी नंढी छो कई थी जो मां फातिमा बरकात तहज्जुद भी पूरो नथी करे सघां। या मुंहिंजी अम्मा फातिमा जेके नबी साईं रुख़सती महिल कन में वसियत कई। पने आकिल जा मुसलमानों ईंदड़नि जे जलसे में अचण वारो तू बि न्याणियुनि वारो आहे। पंहिंजी न्याणीअ खे शादी कराए त कन में उहा वसियत कजांइ जेका मिठे मोहम्मद वसियत कई आहे। अम्मा फातिमा वरी इहा वसियत मुंहिंजे मौला अलीअ खे बिस्तरे ते मरण महिल ॿुधाई आहे। अम्मा फातिमा सॾु करे चए थी या अली वेझो आ। अली वेझो आयो। अली मुंहिंजी 3 वसियतूं यादि कजांइ। छो त बीबी फातिमा नबी साईं जी वफ़ात खां पोइ कुल 6 महीना ज़िंदा रही आहे। बाबे जे ॾुख में पाण बि वफ़ात करे वई। अम्मा फातिमा थी चए अली मुंहिंजी पहिरीं वसियत ई आहे। अली अली मां को नाराज़ आहे त मूंखे माफ़ कजांइ। अली मां को नाराज़ आहे त मूंखे माफ़ कजांइ। अली मां को नाराज़ आहे त मूंखे माफ़ कजांइ। मौला अली तो चवे फातिमा मां तोखां कीअं नाराज़ थींदुमि? तूं त जन्नत जे औरतुनि जी सरदार आ। महशर जे मैदान में बीबी मरियम भी बीठी होंदी। अम्मा आमिना भी बीठी होंदी। सब औरतूं बीठी होंदियूं। अल्लाह फरमाइंदो करबला वारे हुसैन जी अमड़ काथे आ? वल जन्नत में उन जा कदम लगंदा पोइ ॿियूं मायूं जन्नत में वेंदियूं। या मुंहिंजी अम्मा फातिमा थी चवे मुड़स के अली नाराज़ आ त माफ़ कर। अली तो चे मां नाराज़ न आहियां। अम्मा फातिमा थी चे मुंहिंजे बाबे मोहम्मद मूंखे कन में चयो हो फातिमा मुड़स के नाराज़ न कजाए। फातिमा मुड़स के नाराज़ न कजाए। फातिमा जे मुड़स के नाराज़ कयई त मां बाबे मोहम्मद के महशर जे मैदान में मुंहुं न ॾेखार जाए। मुसलमानों ईंदड़नि जे जलसे में अचण वारो माॾे तवजो कयो। ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण तू बि पंहिंजे मुड़स जी इज्जत कंदी कर। नबी से फरमायो जेका औरत मुड़स जो चयो नथी मञे, जेका औरत मुड़स के राज़ी नथी करे, या रात जो सुम्ही पवंदी लानतुल्लाहि वल मलाइकति वर रसूल वन नास अजमईन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेका औरत मुड़स के नाराज़ कंदी आ, सजी रात एड़ी औरत जे मथों अल्लाह जी लानत वसंदी आ, मलाइकनि जी लानत वसंदी आ, रसूल जी लानत
लानत वसंदी आ, सजी इंसानन जी लानत वसंदी आ। ओ मुझी अम्मा मुझी भेण तू हयादार आ, हयादार औरत सिंगार कंदी आ मुड़स जे लाइ, बेहया औरत सिंगार कंदी आ शहर जे छोकरन जे लाइ, बेहया औरत सिंगार कंदी आ रंडन बाजन जे लाइ, हयादार औरत पंहिंजे मुड़स जे लाइ सिंगार कंदी आ, ॿिए खे पंहिंजी इज्जत न ॾेखारींदी आ। यादि रखो क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं अल्लाह वटि हिसाब किताब थींदो, ताराज़ीअ जा ॿ पासा थींदा, हिकिड़े पासे में औरतुनि जा सवाब पवंदा, ॿिए पासे में गुनाह पवंदा। जॾहिं हयादार औरत ईंदी उन जे गुनाहनि जो पलवड़ो वधी वेंदो। अल्लाह फरमाईंदो जिब्रील मलाइकनि खे चओ हिन हयादार औरत सॼी ज़िंदगी पंहिंजे चेहरे ते सिंगार कया, हिन क्रीमूं हयूं पाउडर हया नेकअप शेकअप हया, हिन पंहिंजे चेहरे खे हुस्न ॾिनो, पंहिंजे जिस्म ते हज़ारे रुपया ख़र्च कयईं, छांजे लाइ त मां मुड़ुस खे वणा, ॿिए खे न मुड़ुस खे राज़ी कयां। अहिड़ी हयादार औरत जे कपिड़नि जा पैसा सिंगार जा पैसा खणी अचो त मां अल्लाह ताराज़ीअ में नेकियूं करे अमल पूरा करे हयादार औरत खे मुड़ुस जे सदके जन्नत ॾेई छॾियां। ऐं न लाउड जे ज़रिए मां इन जे ज़रिए मां तव्हांखे बि चवां थो नौजवानों जिन जूं शादियूं थियल आहिनि पंहिंजी घरवारियुनि जी इज़त कयो, पाण उचा खाधा खाओ, पंहिंजी घरवारियुनि खे बच्चनि खे तव्हां घटि क़िस्म जा खाधा खारायो, ईअं न कयो। ख़ुदा जो कसम आहे जंहिं मुड़ुस पंहिंजी घरवारीअ जो हक़ अदा न कयो, घरवारी जी इज़त न कयईं, हरू भरू घरवारीअ खे गारियूं ॾिनई, घरवारी जे मथां सख़्ती कयईं, हुन सां मोहबत सां न हलियो। नबी से फरमायो अहिड़े बदमाश मुड़ुस खे अल्लाह क़यामत जेॾी क़ब्र मोहतंदो जिस्म जो गोश्त कोन हूंदसि, किरल हूंदसि। पाण फरमायो जे माइन सां प्यार करणो अथव ईअं कयो जीअं मां मोहम्मद नबी कयो आहे। आख़िरी टाइम आहे, हे तक मां ॾे मुंहिंजो टाइम पूरो थियण वारो आहे, 15 मिंट मुंहिंजो साथ ॾे त मां दुआ घुरां, मूंखे वरी अॻिते सफ़र करिणो आहे, मां ॾे तवजो कर। ओ मुस्लमानो नबी जी नबी साईं अम्मा आयशा जे झोल में ईअं पिया चमकनि जीअं तव्हांजे जलसे में अल्लाह जो क़ुरान थो चमके। अम्मा आयशा थी चवे रात जो टाइम मूंखे, अम्मा आयशा थी जे ॾींहं जो टाइम मूंखे नबी साईं मुंहिंजी झोल में आख़िरी टाइम आहे, सकरात आहे। नबी तो चए आयशा मुंहिंजी दिलि थी चए मूंखे ॾंदण ॾे त मां ॾंदण हणी पोइ पंहिंजे रब सां मुलाक़ात कयां। आयशा मां हाणे दुनिया छॾण वारो आहियां। अम्मा थी चए मुंहिंजो नबी कमज़ोर, मां साईं जे सर मुबारक खे रखी करे विहाणे ते मां ॾंदण खणी आयमि। दिलि में चयमि त साईं खे ॾियां पर सख़्तु हुआ। साईं आयशा मूंखे चबाड़े ॾे, नरम करे ॾे। घर वारीअ पंहिंजे वात में चबाड़े ॾंदण खणी चए त हाणे नबूवत जे वात में हे ॾंदण वेंदो, मां हिन ॾंदण खे धोई करे मां ॾे तवजो कर, अल्लाह तुंहिंजे ख़ैर खे क़बूल करे, मासूम ॿार खणी आवा, मां ॾे तवजो कर। अदा अम्मा आयशा थी चवे मां हुज़ूर साईं जे लाइ ॾंदड़ खे चबाड़े दिलि में चयमि त मां आयशा जो वात ॿियो आहे, नबूवत जो वात ॿियो आहे, मां धोई करे पोइ नबी साईं खे ॾियां। ॿुधो नौजवानो मिठो मोहम्मद तो चे घर वारनि सां ईअं प्यार कबो आहे। पाण फरमायो आयशा बीबी आयशा धोइण जी ज़रूरत न आहे, आयशा तुंहिंजे वात जो चबाड़ियल ॾंदण मां मोहम्मद पंहिंजे नबूवत वारे वात में विझण जे लाइ तयार आहे। तोखे घर वारनि सां प्यार करणो आहे त ईअं प्यार कर। नबी तो फरमाए आयशा मूंखे पाणी त प्यार। अम्मा आयशा लोटे में थांव में पाणी खणी आई। मदीने जे मीर फरमायो आयशा वल तूं पी त पोइ मां मोहम्मद पियां, आयशा वल तूं पी त पोइ मां मोहम्मद पियां। मदीने जे मीर साईं फरमायो तूं पी, साईं तव्हां पियो मां तव्हांजी ओभर पियां। न न हुकुम आहे नबी जो। अम्मा आयशा पाणी पीतो। ओ मुसलमानो वरी नबी तो फरमाए आयशा ॿुधाए इन लोटे में थांव में किथे चप रखिया थी, मां मोहम्मद बि उते चप रखी पाणी पिया। सुभान अल्लाह तो करो। घर वारनि सां प्यार करणो थी ईअं प्यार कर। क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं तुंहिंजा बि अमल तौरबा अबा सॼे पासे में गुनाह पवंदई, खॿे सॼे पासे में सवाब पवंदई, खॿे पासे में गुनाह पवंदई। हेॾे माने तक न जॾहिं तुंहिंजा गुनाह वधी विया त अल्लाह से फरमाईंदो मलाइको हिन पंहिंजी माउ ते ख़र्च कयो, हिन पंहिंजे पीउ ते ख़र्च कयो। मलाइको हे उहो नौजवान आहे हिन पंहिंजी घरवारीअ ते ख़र्च कयो, न्याणियुनि ते ख़र्च कयो, बच्चनि ते ख़र्च कयो, बोतलां
फ्रूट ताम वॾियूं वॾियूं भाॼियूं खाराईंदो। यारनि जो त यार हो पर बच्चनि जो बि दोस्त हुयो। पंहिंजी न्याणियुनि ते ख़र्चु कयईं, घरवारीअ खे ख़र्चु ॾिनई। मलाइको इन हयादार मुड़ुस बेग़ैरती न कई। हिन पंहिंजी घरवारीअ जे हक़ में ॿिए खे शामिल न कयो। हिन जी उघड़ सवाइ घरवारी जे ॿिए कंहिं बि न ॾिठी। अहिड़े हयादार माण्हूअ जो सॼो पैसो खणी अचो त मां अल्लाह ताराज़ीअ में तोरे नेकियूं पूरियूं करे सॼी ज़िंदगी जेको बच्चनि खे खारायईं, पीउ माउ खे खारायईं, सभु मां नेकीअ में तोरे अमल पूरा करे हिन जा वज़न वधाए मुफ़्त में जन्नत ॾेई छॾां। घणियूं वसियतूं थियूं हिकिड़ी। ऐं अम्मा फातिमा जी ॿी वसियत ॿुधो त मां हाणे पूरो कयां। अल्लाह अकबर कबीरा। ॿी वसियत ॿुधो मुंहिंजी अम्मा फातिमा जी। अल्लाह माॾे तवज्जो कयो मुस्लमानों। 6:30 बजे वाइद शुरू कयो, इंशाअल्लाह 8 बजे बंदि कंदुमि। मुंहिंजो 1.5 कलाक पूरो थींदो। 20 मिंट पियाल मुंहिंजो साथ ॾे। अल्लाह अकबर। अम्मा साइण थी चवे बीबी फातिमा। बीबी फातिमा चए थी मौला अली मुंहिंजी ॿी वसियत ॿुध। मुंहिंजा बच्चा नंढा थी, मुंहिंजा बछड़ा नंढा थी, इमाम हसन हुसैन अली रात जो रोईंदा थी, पानी घुरंदा थी। अली इन्हनि खे दड़को न ॾिजांइ। अली मुंहिंजे वञण खां पोइ ॿी शादी करे त भली कजांइ, पर मुंहिंजे बच्चनि खे न विसारजांइ। अली मुंहिंजा बच्चा उहे थी जिन खे नानो मोहम्मद चूसींदो आहे, जिन जे चपनि खे नानो मोहम्मद चूसींदो आहे। अली मुंहिंजा बछड़ा उहे थी जिन खे नबी पंहिंजे कुलनि ते खणी घुमाईंदो आहे। अली मुंहिंजा बच्चा उहे थी जेके निंड में भी कुरान जा 7 सिपारा पढ़ंदा थी। अली मुझे बच्चन के दड़को न ॾिजांइ। ये ब वसियतूं पूरियूं थी वयूं। वरी 3 वसियत थी चवे अम्मा फातिमा मुंहिंजा सोना अली मुंहिंजी 3 वसियत जे करे मां फातिमा ॾींहं जो वफ़ात करे वञा। मुंहिंजी जनाज़े नमाज़ रात जो पढ़ाई जाए, ॾींहं जो न पढ़ाई जाए। अली तो चवे फातिमा छो? चेती बीबी फातिमा थी चवे मुंहिंजा सोना अली मां फातिमा जे जनाज़े में ॾियो भी न खण जाए, बत्ती भी न खण जाए। अली मुंहिंजी जनाज़े जे खटोले जे चौधारी काना हण जाए ऐं वॾियूं चादरियूं हण जाए, कफन ॾेई करे मूंखे खण जाए। छो त अली मां फातिमा हयादार आ, मां परदेदार आ। ओ पंहिंजी औरतुनि खे रात जो मजलिसनि में मोकिलण वारो जे अम्मा फातिमा जा नौकर हो, पंहिंजी न्याणियुनि खे ॿाहिरि न कढो। मुहर्रम जे महीने में पंहिंजी औरतुनि खे कारा वेस पाराए ॿाहिरि न कढो। छो त जेकॾहिं अम्मा फातिमा जा सच्चा हुबदार हो त बीबी फातिमा पंहिंजो जीअरे त कदु कंहिंखे न ॾेखारियो, पर मोए खां पोइ बीबी फातिमा पंहिंजो जनाज़ो बि कंहिंखे न ॾेखारियो। हिकिड़ो पियो वाइज़ करे त करबला जे मैदान में बीबी सगोरियूं शहीदनि जे लाश ते ॿाहिरि निकिरी आयूं। कूफे जी बाज़ार में बीबिन पंहिंजा वार खोलिया, मिटी विधऊं, हाय घोड़ा कयूं। अल्लाह जो कसम कूड़ कूड़ा आहे। बीबी फातिमा जी न्याणी बीबी ज़ैनब आ जेका मुंहं ते पर्दो ॾेई करे बीबिन खे चए थी मुंहिंजे मज़लूम भाउ हुसैन जो लाश ॾिसो। अड़े यार माण्हू मरी वेंदो आहे बि हुन जे लाश खे न चोरबो आहे, पर हिननि ज़ालिमनि मुझे मौला हुसैन के करबला में कुठियो हो। जी बकरी शेले के ज़बो कबो आ, मुझे हुसैन के सिसी धड़कों धार कयों। जरे नेज़े जी नोक ते मुझे मौला हुसैन के खणी विया। हुसैन केरा जेको जरे मथे ते दस्तार बधी आयो, नाने मोहम्मद वारी कुल्ले ते जुल्फकार तलवार खणी आयो। अबा इमाम हुसैन पिटके वारो न हो, पटके वारो। असां सैयद पटके वारा हूं, पिटके वारा ना आहियूं। इमाम हुसैन जे चेहरे में दाढ़ी, असां भी दाढ़ी रखी आ। मुंहिंजो सोनो हुसैन रोज़ेदार नुमाज़ी, असां भी रोज़ेदार नुमाज़ी। करबला जे मैदान में तो चे शिमिर ज़िंदगी जो आखिरी जुमो आ, जुमे जो ॾींहुं आ। कातिलाने हुसैन के चवे थो इमाम हुसैन तो चे मुंहिंजे बच्चन जा कातिलो वुज़ू कयो त मां तव्हांखे करबला में आखिरी जुमो पढ़ाया। अब पंहिंजी दिल ते हथ रखो। तू पंहिंजे पीउ जे कातिल खे अल्लाह ख़ैर करे, भाउ जे कातिल खे चवंदे मूंसां गॾु नमाज़ पढ़। तू त चवंदे न बस तो हिकिड़ो हुजे त अबे जे कातिल खे मारिया। इहो मौला हुसैन जे सबुर खे सलाम आ। शहीदनि जा लाश पिया आहिनि। अली असगर जो लाश पियो आहे, अली अकबर जो लाश पियो आहे। त बि चए थो कातिलो मां अकेलो आहियां, नमाज़ त मुंहिंजे नाने मोहम्मद जी आहे न, अचो गॾिजी था नमाज़ पढ़ूं। में चाहे जे कोप ते नमाज वेंदी आ, किए तो पाण के हुसैनी सदाई हैदरी सदाई। जे सच्चो हुसैनी आ त पोइ ॾिस शहीदनि जा लाश पिया आहिनि, बीचे तो बियो अवल नमाज।
शिमिर के चे तो हलंदी जंग में बंद कर तो नमाज पढ़ो चे न कंदो माए चे ठीक आ मुझा 25 जमाती आन अल बे तो 15 जना इन जालिम सा विड़ो 10 जना जमात करे नमाज पढ़ो वरी 10 जना इन सा मुंह दियो वरी 15 जना बी जमात करे नमाज पढ़ो हिकड़ी नमाज भी न विञाए करबला जे मैदान में शिमिर के चे भला नमाज न पढ़ तो न पढ़ भला मुखे त पानी दे मां त जिंदगी जी आखिरी नमाज पढ़ा नमाज पढ़ा पो विड़ो था जुमो न थींदो खणी बेपारी त पढ़ा चे पानी भी न ॾींदो मां ज़ालिम मां पीअण जे लाइ नथो घुरां मां हुसैन नमाज जे लाइ थो घुरां वुज़ूअ जे लाइ पानी ॾे चे न ॾींदो साए चे न ॾे त न ॾे मुंहिंजे नाने मोहम्मद जी शरीयत आहे जे पानी न मिले त करबला जी गाड़ी मिट्टी पाक आहे मां उन सां तयमम करे भी नमाज पढ़ंदो मां कि अल्लाह वारे चवा जड़ हुसैन पियो चवे शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे आखिर में बेवफाई न क्यों जल्दी दुआ तो करा सुभान अल्लाह क्यों शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे सर भी कटाना मेरा अल्लाह तुझो रोवण कबूल करे मारे तक सर भी कटाना मेरा घर भी लुटाना मेरा एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे न मस्जिद में न बैतुल्ला की दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में अब थदन पखन जे ठो नमाज पढ़ सोली गाला हज़ारे तीर नौ तलवारन जी शाम में नमाज पढ़ मुझे मौला हुसैन जी नमाज मां मौला न करे तो चवा जो मौला जी माना रब ना है मौला जी माना दोस्त वा मता चो तो मौला हुसैन हुसैन अल्लाह वा न न हुसैन जो रब अली जो रब अल्लाह वा मां मौला अली इन करे तो चवा मां आया ता जो ही जमाती मौला अली इन करे तो चवा छो त नबी सही चवा मन कुंत मौला फहादा अली मौला जिंजी माना है जे जो मां मोहम्मद दोस्त वा उन जो अली दोस्त वा जेको अली जो दोस्त वा वो मां मोहम्मद जो दोस्त सो मां मौला अली क्या मौला हुसैन क्या ता वाह भी परेशान न थे जो मौला अली माना अली असां जो दोस्त वा हुसैन असां जो दोस्त वा मौला हुसैन करबला जे मैदान में नमाज शुरू कई कि अल्लाह वारे चवा अली बाबा नबी नाना ए परा परा गला न दुआ करा अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो मुझे हुसैन जो नौकर हो तो मुझो शहीद इस्लाम खालिद महमूद हो खुदा जो कसम जे खालिद भी मां 7 साल पंहिंजे शहीद सां गॾु वाइद कया मुझो शहीद मौलाना राशिद नासिर जो बाबू भी सजदे में मां ॾिठो मांस हीअं पियो दुआ घुरे अल्लाह मां खालिद के भी मौत ॾिजाए त हुसैन वांगुरु सोणे उमर वांगुरु नमाज में ॾिजाए नारे तकबीर शाने कुरान शाने मोहम्मद मुस्तफ़ा हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो ज़ालिमन मुझे हुसैन के नमाज में कुठियो अल्लाह शहीद थी वियो नेज़े जी नोक ते मुझे हुसैन जो सर टंगियो थो काॾे चे असांजी फतह जी निशानी आहे असांखे माल मिलंदो गवर्नर खे ॾींदासीं कदमनि में रखंदासीं इन्हनि खे बुख लगी ॿुधो मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि इन्हनि खे बुख लगी चयो काॾे वञो इन्हनि चयो त हाणे असां खे बुख लगी आहे असां खीमे जे अंदरि वञूं रस्ते ते हिकिड़ो ॻोठ नज़र आयो गिरजाघर उते हिकिड़ो ईसाई रहंदो हो पादरी जेको महिमाननि खे मानी खाराईंदो हो इमाम हुसैन खे ईअं लिकायो लिकाए करे चई अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा असांखे मानी खाराए बुख लगी आहे महिमान हो चई मुंहिंजे दर ते जेको ईंदो ओताक में वाणियो हुजे भील हुजे मुस्लमान हुजे मां अलाह ख़ातिर मानी खाराईंदो आहियां खोड़ अहिड़ा सखी आहिनि जेके वाणियुनि खे बि मानी खाराईंदा आहिनि ग़रीब मिसकिननि खे मानी खाराईंदा आहिनि इंसाननि जो ख्यालु कंदा आहिनि सखीअ जो मौत भी नमाज में थींदो आहे अल्लाह अकबर हे सुम्ही पिया पादरी तो चवे 70 साल जो ईसाई गिरजाघर में चे तो 12:30 बजे खां पोइ मुंहिंजे गिरजाघर में इबादत खाने में अल्लाह जे क़ुरान जो आवाज़ आयो मां परेशान थी वियमि त मतां को महिमान रात जो तहजुद में क़ुरान थो पढ़े उनखे चवां बेली हिते क़ुरान पढ़ भली
नमाज भी पढ़ो भली तहज्जुद भी पढ़ मेहमान मां न झलींदो मां पर बेली आहिस्ते पढ़ छो त हिते तौरेत पढ़बो आ इंजील पढ़बो आ ईसाइन जो ॻोठु आहे मतां तुंहिंजो मिठो क़ुरान ॿुधी को मुस्लमान न थी वञे चए थो 70 साल जो ईसाई थो चए मां ॾीओ बि ॿारियो बत्ती बि ॿारी मां लठ बि कई महिमाननि खे चेक कयां थो महिमाननि जा वात बंदिन सभु निंड पिया आहिनि हेॾो आवाज़ घटि आहे वरी मां हिन पासे ॾो वयमि चए थो वरी हीअं सिधो वयमि त हेॾो आवाज़ बि अचे पियो पर अहिड़ी ख़ुशबू अल्लाह जो कसम मां कॾहिं सिंघी बि कोन हुई हाँ चे तो मां सोच में पइजी वियमि त अॼु छा थियो आहे मुंहिंजे ॻोठ में कहिड़ो महिमान आयो आहे जो अहिड़ी ख़ुशबू खणी आयो आहे ॻोल्हींदे ॻोल्हींदे ॾिठमि त चौकीदार बि सुम्ही पिया आहिनि मां को रड़ निकिरी वई अबा मुंहिंजो अक़ीदो मुंहिंजी जमात जो अक़ीदो जमियत उलमा इस्लाम जो अक़ीदो हज़रत मौलाना साईं मुफ्ती ताहिर साहिब हाले जी वारनि जो अक़ीदो मौलाना बशीर अहमद ऐं मौलाना शोएब अहमद जो भाउ रफ़ीक जो अक़ीदो हाजी ग़ुलाम नबी जो अक़ीदो सॼी जमात जो अक़ीदो अल्लाह वण खे चवे वण ॻाल्हाए अल्लाह अबू जहल जी मुठ में पथरनि खे चयो पथरनि ॻाल्हायो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह हिक गोव खे चयो गोव नबी साईं सां ॻाल्हायो अल्लाह झिरकीअ खे चयो झिरकीअ नबी साईं सां ॻाल्हायो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून जीअं रब चाहींदो आहे ईअं थींदो आहे अल्लाह चयो हुसैन तूं क़ुरान पढ़ त मां रब अर्शन ते ॿुधां इन करे त मुंहिंजी जमात वारा है हुसैन न कंदान वाह हुसैन कंदान छो त खटी मुंहिंजो हुसैन वे वाह यज़ीद न खटियो वाह तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन वाह हुसैन वाह हुसैन हाय हुसैन वो करे जंहिंजो हाराए वियो आहे असां देवबंदिन वारो हुसैन खटी वियो आहे हाँ साईं हीअं चमड़े जी थेलीअ मां पादरी थो जे मां इमाम हुसैन जी मुंडी मुबारक खईं छा ॾिसां त सर मुबारक आहे जिस्म कोन्हे ॾाढी चमकेस थी 52 साल जी उमिरि जो आहे पर चपन मां रब जो क़ुरान थो हले अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान अशम्स वल क़मर बिहुस्बान वन्नजम वश्शजर यस्जुदान वस्समाअ रफ़अहा ववज़अल मीज़ान अल्ला ततगौ फिल मीज़ान वअक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान वल अर्ज़ वज़अहा लिल अनाम फ़ीहा फ़ाकिहतुन वन्नख़्लु ज़ातुल अकमाम वल हब्बु ज़ुल अस्फ़ि वर्रैहान फ़बिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जिन मुझे हुसैन जो कुरान बुधो पादरी तो जे मौला गवाह थी जाए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कुरान बुधी करे कलमो पढ़ी मुसलमान थी वियो ॻोठ वारनि खे चए निकिरी चो मर्द मायूं अॼु महिमान आयो आहे तव्हांजे ॻोठ में अहिड़ो महिमान कॾहिं न आयो तव्हां ॾे सभु निकिरी आया उलमा देवबंद जा किताब था लिखनि छो त करबला जी तारीख़ न क़ुरान में न हदीस में घणियूं मन घड़त ॻाल्हियूं मां उहे नथो ॿुधायां जेके सचा वाक़िया आहिनि असांखे हाले जी वारनि खां ऐं ॿेर वारनि खां मिलिया आहिनि मां उहे थो ॿुधायां अल्लाह चए त करबला जी तारीख़ लिखण वारो बुज़ुर्ग थो चए त मौला हुसैन जो क़ुरान ॿुधी करे 25 घर ईसाइन जे ॻोठ जा कलमो पढ़ी मर्द मायूं मुसलमान थी विया हाय हाय जॾहिं मुसलमान थी विया न पोइ चयूं हिननि ज़ालिमनि खे उथायो साईं हिननि जी मानी तयारु कराई थी या मानी कुतनि बिलनि सूरनि खे विझो हिननि खे न खारायो छो त क़यामत जॾहिं मथां अलाह चवे त ईसाई पादरी तोखे हुसैन महिमान करे कलमो नसीब करायो मां पर मुंहिंजे हुसैन जे कातिलनि खे मानी खाराई थी मां अलाह न बख़्शींदो साईं इन करे हिननि खे न खारायो चए त हिननि खे भॼायो हे उथिया चए हुसैन ॾे चए हे तव्हांजो न आहे हे असांजो आहे चए तव्हां वटि गिरजाघर आहे चए सुभाणे गिरजाघर ठाहे मां हिते मस्जिद थो ठारायां मां हिते मस्जिद तो ठारायां हुसैन जी क़बर हिते ठाहींदुसि जिस्म घुराए मां क़ुरान पढ़ी बख़्शींदुमि चए असांखे माल मिलंदो सोन मिलंदो त ईसाइन जूं नयूं मायूं जेके मुस्लमान थियूं उन्हनि वेचारनि पंहिंजा ज़ेवर लाथा कंहिं नथ लाथी कंहिं मुंडी लाथी कंहिं पंहिंजी दुर्री लाथी कंहिं पंहिंजा वाला लाथा जे सोन खपेव त असांजो खणी वञो हुसैन असांखे ॾेई वञो ज़ालिम विड़दे विड़दे पादरीअ खे बि शहीद करे विया खणी विया इमाम हुसैन जे सर खे त मुंहिंजे सॼी तक़ीर जो ख़ुलासो इहो अथव अबा इमाम हुसैन जी शहादत मां मुहर्रम मां सबक़ु इहो थो मिलेव मुंहिंजे हुसैन सॼी ज़िंदगी हिन सां निभायो
नाने जी दीन सां निभायो, नमाज सां निभायो, कुरान सां निभायो। तव्हां बि बच्चन खे हे कुरान पढ़ायो, बच्चन खे दीन पढ़ायो। हयाती ते एतबार न आहे, तूं असां बि महिमान वदा, वरी हिन जूई जा ॿिया माण्हू वारिस थींदा। बसि जेसिरी वक़्तु जी हयाती अथी, जवानी अथी, रोज़ हिन जो दीदार कर, हिन खे पढ़, पाण बि पढ़, ॿियनि खे बि पढ़ाए, बच्चन खे बि पढ़ाए। हे तो जेको मूंसां यारी रखंदो, मां हुन सां क़ब्र में बि गॾु, पुल सिरात ते बि गॾु, सिरात मीज़ान में बि गॾु, इंशा अल्लाह मां हुनखे जन्नत जे दर ते बि छॾे ईंदो। जिंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी है, मुझे हिस्से जी दुआ है, बाक़ी जलसो वञा हलंदो। अल्लाह वठिया साईं खे वठिया। अल्लाह मुझे कलमात के कबूल फरमाए, अल्लाह इन जमात जे वेहण के कबूल फरमाए। अल्लाह केॾा मुसलमान आया आहिनि, अल्लाह इन जे हथनि खे ख़ाली न मोटाए। असांजे जमाती भाऊ हाजी गुलाम नबी जी ख़िदमत के मेहनत के कबूल फरमाए। हेॾो जलसो रखाए, केॾी जमात आई आहे, अछी ॾाढ़ी सां वेठा आहिनि, मासूम ॿार वेठा आहिनि, जवान वेठा आहिनि। अल्लाह सभिनी जो अचणु वेहणु कबूल फरमाए। अल्लाह असांजे हथनि खे ख़ाली न मोटाए। अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमाए, बेरोज़गारनि खे हला रोज़गार नसीब फरमाए, बेनमाज़नि खे नमाज़ी बणाए। इन ॻोठ जी ज़मीनुनि खे आस पास बरकत नसीब फरमाए, इन ॻोठ के मुवहिदनि जो मरकज़ बणाए। मौलाना बशीर अहमद जे मदरसे खे क़यामत ताईं आबाद फरमाए, उन जी औलाद खे, उन जे भाइटनि खे दीन जी ख़िदमत जे लाइ कबूल फरमाए। जिन जलसे में तावन कयो, जिन ख़ैरात कई, इन्हनि जे वॾनि जे रूह खे सवाब नसीब फरमाए। अल्लाह असांखे हिते बि काबतुल्लाह जो दीदार कराए, रोज़े रसूलुल्लाह जो दीदार कराए, वरी महशर जे मैदान में रब तूं पंहिंजो दीदार कराईंजांइ। हुज़ूर साईं जी शफ़ात वारे झंडे जे हेठों जॻह नसीब कराईंजांइ। इन लाउड जे ज़रिए जेके बनात वेही क़ुरान पई ॿुधनि, अल्लाह उन्हनि अमड़ियुनि न्याणियुनि जी बि जाज़ मुरादें पूरियूं फरमाए। न्याणियूं जिन जूं वेठल उन्हनि जा रिश्ता आसान फरमाए, कुंवारनि मर्दनि जा बि रिश्ता आसान फरमाए। अल्लाह जिन तावन कयो आहे, उहो आलिमनि सगोरनि खे ख़र्चु ॾिनो आहे, अल्लाह इन्हनि जे ख़र्च खे क़बूल फरमाए, इन्हनि खे हलाल जी रोज़ीअ में बरकत अता फरमाए। मौला दुनिया छॾे वञो, आख़िरी घड़ीअ में असांखे कलमे सां मौत नसीब फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन सुम्मा अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। सब साथी ते वियो नात ख़ान मौलूद चवंदो, वरी साईं जन जो बयान।